मोबाइल खटण जो सोनहरी मौक़ो। कलंदरी मोबाइल लकी इनामी स्कीम अव्हांजे पंहिंजे शहर लाड़काणे में ही स्कीम 27 महीननि ऐं 100 मेंबरनि ते मुश्तमिल आहे। हर महीने फी मेंबर 1000 रुपया जो टोकन जमा कराईंदो। मोबाइल निकिरण जी सूरत में बकाया पेमेंट मेंबर अदा न कंदो। इंशाअल्लाह पहिरीं कुरंदाज़ी 20 अक्टूबर 2021 ते कई वेंदी त पोइ अॼु ई अचो शामिल थी वञो कुरंदाज़ी में ऐं आज़मायो पंहिंजो लक कलंदरी मोबाइल लकी इनामी स्कीम में। ऑर्गेनाइज़र सवार मुजाहिद हुसैन मीराणी, मोहम्मद रमज़ान सांगी, शाहिद अली मीराणी, सवार एहसान अली मीराणी। खास तावन सवार माजिद हुसैन सांगी, सवार एहसान अली अब्बासी, सवार न्याज अली मीराणी, खान मोहम्मद सांगी, नाले मुन्नो मैसर, बिलावल अब्बासी। तावन कंदड़ सवार रियाज हुसैन मीराणी, रियाज हुसैन मीराणी, दोदो पुन्नो असगर जमाली, अब्दुल जब्बार मीराणी, राबेल सांगी, सालार सदाम लाशारी, खालिद हुसैन अब्बासी। खास मेहरबानियूं K2K न्यूज़ टीवी टीम कराची। अचण जो हंध पुराणो बोर्ड ऑफिस लग कच्छी होटल लाड़काणो।